अस्सलाम वालेकुम। हिकिड़ो उर्दू जो शेर आहे त तू नहीं तो तेरी याद सही, ऐं मुंहिंजा पिरी ऐं मुंहिंजा प्यारा ऐं मुंहिंजा महबूब ही स्ट्रिंग बोतल ॾिसी तो महसूसु कयो हूंदो त तुंहिंजे न हुजण जे बावजूदि असां हीअ बोतल पी तुंहिंजूं यादूं हिते ताज़ियूं था कयूं। ऐं सभ खां पहिरियां हाणे मां तव्हांजी मुलाक़ात कराईंदुसि तव्हांजे हिकिड़े सुहिणे प्यारे दोस्त जे ताज़ी इहा बोतल पीती आहे। मुमताज़ जी त अस्सलाम वालेकुम। हींअर असां लिमुन वारे होटल ते अमन होटल भानसईदाबाद बाईपास ते मौजूदु आहियूं। हिते असां कंहिं दोस्त खे यादि करे रहिया आहियूं। उनजी यादि में सभिनी दोस्तनि चांहि पीती आहे पर असां स्ट्रिंग बोतल पीतीसीं ऐं उहो दोस्त सम्झी सघे थो त कंहिंजी यादि में स्ट्रिंग बोतल पीती ईंदीसीं। सो सलाम मोहबतूं घणियूं दुआऊं। वालेकुम भाई साहब, खुश ज़ोर वाह तुझी कमी महसूस थी थे, तव्हां ख़ुशि लॻा पिया हो। माशाअल्लाह मोकिली वठाऊं सीअ खां छा कयूं। हाकिम अली खंड तव्हां छा चवंदा उस्ताद लुत्फ़ जे लाइ? हालांकि तव्हां वीडियो कॉल ते सां आयो पर इहा तव्हां ज़्यादती कई आहे, ओवर ऐप जो इज़हार कयो आहे। छोकिरा छा था ॻाल्हाइण चाहियो उस्ताद लुत्फ़ जे लाइ? तव्हांखे कमी महसूस थिए थी या? उस्ताद लुत्फ़ जी कमी असांखे तमामु घणी महसूस थिए थी पई, उन जे करे असां जेके स्ट्रिंग बोतल, हालांकि मां वाइदो कयो मां तोखे कढ़ायूं ॾेखारींदुमि, तिका ॾेखारींदुमि, पर दिलि न पई चवे, खाइण में शुरू थी वियमि। बहरहाल तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त बोतल पीती की मुमताज़ या तव्हां खई बीठा हो सभु? सर इन हिकिड़ी बोतल खे असां 5 ॼणनि पीतो आहे। मां बि पीतो आहे सर। 5 ॼणनि पीतो आहे। हुन जे करे पीतो न आहे त दोस्तनि हथ में त खईं यार। इहा बोतल हाणे तव्हां अॻिते वधाईंदा हलो काफ़िले जे सरवाण। वरी हुन कार कई उस्ताद गुलमीर खे गुज़ारिश कंदासीं त हाणे हू पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे त लुत्फ़ खां पोइ हुनखे हिते कीअं महसूस थो थिए। अरे तमामु घणो यादि पई अचे, कुझु बि सुठो न पियो लॻे उस्ताद लुत्फ़ खां अलावा। ईअं पियो महसूस थिए त असां माना ख़ाली आहियूं। अलाए कंदो कंहिं न कंहिं सेट ते वरी मुलाक़ात थी। मज़हर जलबाणी साहिबु असांजो पहिरीं प्यारो दोस्त आर्टिस्ट वेठो आहे। मज़हर साहिबु तव्हां कीअं महसूस था कयो लुत्फ़ साहिब जे असां वटि हिते न आहे? सही बिल्कुलु उस्ताद जी कमी त महसूस थिए थी। उस्ताद ॾाढो मुहबती माण्हू हुयो। अगरि काफ़ी संगत सॼी वेठा आहियूं पर उस्ताद न आहे, हुनखे ॾाढो असां मिस था कयूं। मुंहिंजी यादि ॾाढो सुठो थिए आहे ऐं उस्ताद वियो असांखे ॿुधाए बि कोन वियो। असां इहो चाहियूं था त वरी उस्ताद असांजे हिन मुहबत जे मेड़ाकनि में असां सां गॾु हुजे। असांजी इहा कोशिशि आहे त उस्ताद खे जल्दी जल्दी वरी पाण सां कराईंदा। एटीएन जो हिन वक़्तु माना मसरूफ़ तरीन DOP महफ़ूज़ मीरानी साहिब खां पुछंदासीं त छा पंहिंजे सीनियर जे लाइ पैगाम कुझु अखर? सर असांजो सीनियर आहे, असांजो उस्ताद आहे, असां हथ ॿधी हुनखे सलाम कंदासीं। साईं जन असांजो ड्रामो जेको कयो ॾाढो भलो कयो आहे। असां बि हींअर हिकु ॿ किस कई आहे। साईं जन असां इहो चवंदासीं पंहिंजो ड्रामो हुजे पाण संभालनि, तव्हां जी महिरबानी थींदी, पाण कनि अचे। उस्तादनि खे सलाम आहे, ड्रामे खे निभायो आहे। अदा असां हुबदार खां पुछंदासीं, असां प्यारो दोस्त असगर वेठा आहिनि। अदा तव्हां बि उस्ताद लुत्फ़ सां कमु कयो आहे, तव्हांखे कीअं लॻो? हाणे असां पंहिंजे पहिरीं प्यारे दोस्त असांजे अॻवान मुनीर सियाल साहिब वटि ईंदासीं। यार वाह जो तव्हां खानो ख़राबु कयो आहे, सफ़ा अलाह टराइब जो मुज़ाहिरो कयो अथव। अस्सलाम वालेकुम। या अली मदद हाजी लुत्फ़, मुंहिंजा सोना, मुंहिंजा पहिरीं तुंहिंजे लाइ खोड़ सारी मिर्चियूं चुमियूं तुंहिंजे लाइ। सची पुछई त मुमताज़ ऐं ज़फ़र त मुंहिंजियूं माना साॼियूं खाॿियूं ॿाहूं आहिनि, पर तूं मुंहिंजो चेल जो संदरो ई मुंहिंजा भाउ, तुंहिंजे अचण जो इंतज़ारु आहे। अलाह कंदो तूं जल्दी असां सां गॾु हूंदे। मुमताज़ साहिब जेको डायलॉग हुयो मूंखे लॻे थो हैदर ख़ान फिल्म जो चेल जो संदरो आई। एतिरे क़दुरु हाकिम खंड को बोतल हारजी वई, ही स्ट्रिंग जेका पई आहे। ऐं मां बि तव्हांखे सलाम पेश थो कयां उस्ताद, तव्हांजी कमी असांखे महसूस थी थिए। इंतिहाई असां हिन वक़्तु बोर था थियूं तव्हां खां सवाइ, छो त हू तव्हांखे यादि हूंदो मश्करनि जो सूट बहरहाल दोस्त तव्हांखे अर्ज़ु आहे त इन सूट इहो न पाइजो, बहिराणी जो इलाइक़ो आहे, सुभाणे का बि तव्हां सां मसइलो तव्हां सां थी सघे थो। वॾी महिरबानी, सदाई आबाद हूंदो। हालांकि उस्ताद हिते पाण स्क्रीन में मौजूदु आहे, लाइव कारवाई ॾिसे थो पियो। ओयो मश्करनि जो सूट आहे। थैंक यू। उबदार खे मोकिलियो था।